बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध वेट यूज़र सपोर्ट प्रोग्राम जो इफ्तिताह करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो पीपल्स पार्टी सम्झे थी थारी ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल हूंदो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे सिंध हुकूमत तरफ़ां हारियुनि लाइ खयल कदम वाखाण जो आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हारियुनि खे ॿिज ऐं भाणजी मद में रक़म जी अदायगी इनक़लाबी कदम आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो पीपल्स पार्टी हारियुनि जी भलाई खे हमेशह तरजीह ॾींदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो माज़ी में हारियुनि खे नुक़सान पहुचाए पियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पीपल्स पार्टी सम्झे थी त हारी ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल हूंदो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे सिंध हुकूमत तरफ़ां हारियुनि लाइ खयल कदम वाखाण जो आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हारियुनि खे ॿिज ऐं भाणजी मद में रक़म जी अदायगी इनक़लाबी कदम आहे। पीपी चेयरमैन चयो त पीपल्स पार्टी हारियुनि जी भलाई खे हमेशह तरजीह ॾींदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त माज़ी में हारियुनि खे नुक़सान पहुचाए वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो पीपल्स पार्टी सम्झे थी त हारी ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल हूंदो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे सिंध हुकूमत तरफ़ां हारियुनि लाइ खयल कदम वाखाण जो आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हारियुनि खे ॿिज ऐं भाणजी मद में रक़म जी अदायगी इनक़लाबी कदम आहे। पीपी चेयरमैन चयो पीपल्स पार्टी हारियुनि जी भलाई खे हमेशह तरजीह ॾींदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त माज़ी में हारियुनि खे नुक़सान पहुचाए वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो पीपल्स पार्टी सम्झे थी त हारी ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल हूंदो। लाड़काणे में तकरीब खे ख़िताब कंदे सिंध हुकूमत तरफ़ां हारियुनि लाइ खयल कदम वाखाण जो आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हारियुनि खे ॿिज ऐं भाणजी मद में रक़म जी अदायगी इनक़लाबी कदम आहे। पीपी चेयरमैन चयो पीपल्स पार्टी हारियुनि जी भलाई खे हमेशह तरजीह ॾींदी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त माज़ी में हारियुनि खे नुक़सान पहुचाए वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी सम्झे थी त हारी ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल हूंदो।